अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सुंद जीए लतीफ़ जी बोली। तो बैक साइड ते मुझे तो माल ॾिसी करे सोचींदा हूंदा त कब मां मेंहं जे वाड़े ते आयो आहियां, पर न, हरगिज़ न। अचो, इन खां बाद ॿी शइ बि तव्हांखे ॾेखारियां थो, पोइ उन खां बाद ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदा। अचो। जी दोस्तों, मेंहं जे वाड़े खां बाद तव्हां बैक साइड ते मुंहिंजे ॾिसंदा हूंदव त सोचींदा हूंदव त कोई आसार क़दीमा जो कोई अहिड़ो आहे मंज़र जेको सलीमुल्लाह ॾेखारण थो चाहे, या सलीमुल्लाह जो विज़िट ते आयो आहे मौज दाड़ो, या खणी चवां त भांडे कुबे साइड ते अहिड़े एरिया में आयो आहे सलीमुल्लाह हिस्टोरिकल प्लेस ते। हरगिज़ न आयो आहियां इरीगेशन डिपार्टमेंट जे हिन इदारे में। ऐं मुंहिंजे पोयां तव्हां ॾिसो था, ही SDO साहब जी ऑफिस, ही जिते ॿियो अमलो वेहंदो हुयो कुझु वरे अॻु, ही सॼो सरकारी आहे। पर हशर तव्हांजे आॾो आहे। मां काल लिखियो हुयमि त दारोगे जे बारे में मूंखे एतिरा मिलिया आहिनि त उन SDO जो बंगलो खपाए छॾियो आहे। हुन में केतिरी बि सदाकत हुजे, उहो इदारनि जो कमु आहे त उहे फेर इन्वेस्टिगेशन कनि त कंहिं खपायो या हिन महिल केरु रहियो पियो आहे। उन खां बाद मूंसां राब्ता थिया त मूंखे राब्ता खे ॿुधायो त न भाउ, असां खपायो न, असां हिन महिल ताईं रहियो पियो आहियां। भई मूंखे तव्हां जवाबु ॾियो, SDO जे ऑफिस में छा कोई दारोगो रही सघे थो उहो 20-30 सालनि खां बाद, 20-30 सालनि खां वठी? हुनखे कहिड़ो कानून आहे, कहिड़ो जवाब अथसि हुन वटि जो पंहिंजो उहो घर ठाहे वेठो आहे? उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ी इंट्रेस्टिंग ॻाल्हि ॿुधायां। ही कैमरामैन अगरि तव्हांखे थोरो फोकस करणु चाहे, मुनासिबु नथो लॻे त मां कंहिंजे घरनि जी ॾेखारियां। परी साइड दारोगे जो घर, उन खां बाद हिन जे पुट जो शायदि नालो अरशद हुयसि, उन जॻह पंहिंजो सरकारी जॻह प्लाट ते रहियो, जॻह जी अदावत कराए, उहा खपी वई, कंहिंखे खपी वई, रब बहितर थो ॼाणे। पर अफ़सोस सां चवणो थो पए त ही हिकिड़ो न आहे। मां ईअं चवां त कंहिंखे टारगेट कयां त हिकिड़ी ज़ात वारो आहे, न, हरगिज़ न। इन में काफ़ी सारी कास्ट कम्यूनिटी वग़ैरह आहिनि जेके हिते तव्हांजे इरीगेशन डिपार्टमेंट जे ऑफिस में अची करे ही कब्ज़ा माफ़िया बणिजी वियूं। असां लॻा पिया हूंदा हुआसीं त बस टर्मिनल जो मनसूबो नाकाम वियो, स्टेडियम जो मनसूबो नाकाम वियो, सब्जी मंडीअ जो मनसूबो नाकाम वियो। उहे त नाकाम विया, हे त तबाह कया विया आहिनि हथनि सां। हे तव्हांजो शहर आहे, ही इरीगेशन डिपार्टमेंट वारा लखे करोड़े रुपए जी बजट आहे। बचो छा आहे तव्हांजे अॻियां? प्लाट कहिड़ो बचो आहे? ॾिसो त सही, पूरी ऑफिस कान्हे। ही जो ज़मींदार हारी वग़ैरह पाणीअ जे मसइले में हिते हिननि कामोरनि भोतारनि सां मिलण ईंदा, किथे मिलंदा? पोइ हीअं वण जी छांव में, इहा बि मूंखे वाकई रिपोर्ट मिली आहे त 6 महीने साल में जॾहिं साहब जन ईंदा आहिनि त पोइ वण जे हेठां वेहंदा, कंहिं भित जे पासे में वेहंदा, उहे साइनियूं वग़ैरह माना कागज़ी कार्रवाई करे उहे बिल ठाहे निकिता हलिया वेंदा। ही ज़ुल्म जी इंतिहा आहे। ही शहीद मोहतरमा जो अबाणो तक रतो देरो आहे। ही बिलावल भुट्टो ज़रदारीअ जो अबाणो तक आहे। ही अजी फरियाद टालको जो तक आहे। उनजे बावजूदि एतिरो ज़ुल्म कंहिंखे था ॾियूं? केतिरा इशू ॾेखारियूं? हिन खां वधीक ना हली सुबुह थी सघे थो त केतिरी करप्शन थी हूंदी? वन टू ऑल, हिते जेके जेके प्लाट आहिनि त कब्ज़ा थी चुका आहिनि, उहे सरकारी प्लाट आहिनि, कंहिंजे बाबे जी मिल्कियत न आहे। हे ग़रीबनि जे पैसे जा ठहियल इमारतूं आहिनि, उन सां ज़ुल्म कयो वियो। पगारूं घर वेठे खणो। ही हराम पायूं जेके हिते काफ़ी अर्सो अॻु जॾहिं असां हाई स्कूल में पढ़ाईंदासीं, हितां ई असां वासी कंदा हुआसीं, वणकारी हूंदी। अॼु मूंखे को वण नज़र नथो अचे। माल बीठो आहे तव्हांजे आॾो, जेके मां तव्हांखे सबूत ॾेखारिया आहिनि, माण्हुनि जा घर ठहिया पिया आहिनि। या कहिड़ो कानून आहे? त अंधे नगरी आहे। जॾहिं असां तव्हांखे विज़िट बि कराईंदो हलां, जॾहिं असां ब्लड बैंक जे हवाले सां रिक्वेस्ट था कयूं त ग़रीबनि जी ज़िंदगी बचाइण था चाहियूं, असांखे हिकिड़ो प्लाट ॾिनो वञे, डोनेट कयो वञे, उन ते तामीर असां कराईंदासीं, असां ते कंहिं बि रहम ते बि मुज़ाहिरो न कयो चूंडियल नुमाइंदे। बाक़ी ही तबाहियूं थियनि थियूं। जंहिंखे वणे थो खपा, हिकिड़ी पार्टी ॿिए खे ॾिनो, ॿी पार्टी टे खे ॾिनो, उहे हाणे काफ़ी सारा तब्दील थी विया आहिनि। तव्हांखे कंप्लीटली हिते कब्ज़ा नज़र ईंदा। पर अफ़सोस कोई ज़ाहिरी तौर ते चूंडियल नुमाइंदो कोई हिन खां सवाल नथो करे त तव्हां करोड़े रुपए जी बजट आहे इरीगेशन डिपार्टमेंट जी, उहा वञे काॾे थी? तव्हांजे आॾो ॾेखारिया आहिनि शाखनि जूं कड़ा खाई विया,
जाते 100 फुटनि जी कड़ हुजे उते 5 फुट कड़ नथी बचे, उनजा एविडेंस रखियासीं, पर नोटिस निल बटा निल। अचो वधीक ॾिसो, ही त नशे जे आदि माण्हुनि जी आमाज़गाह थी बणिजे लॻे असांखे। ही अशर आहे, ही असन तव्हांखे बहितर तरीक़े सां ॾेखारे सघंदो। ही अशर आहे, ही तव्हांजे इरिगेशन डिपार्टमेंट जी ऑफिस आहे, एसडीओ साहब जी ऑफिस आहे। आयो आहियां त कोई मूंसां मिले नथो, हितां जे अमलदार कॉल कई आहे त उहे था चवनि साईं असां ॿाहिरि निकितल आहियूं। भई ड्यूटी टाइमिंग आहे, ड्यूटी टाइमिंग ते अची असां सां मिलो। असांखे मे बी असां मथां किथे ग़लति हुजूं, तव्हां असांखे वज़ाहत ॾियो, सफ़ाई ॾियो त भाऊ हीअ छा मसइलो थियो, ही कीअं कब्ज़ा थिया, ही आसार क़दीमा जो खंडर जो ॾेक कीअं थी ॾे बिल्डिंग, आख़िर में ज़िम्मेवार केरु आहिनि? कोई न, कोई मिलण लाइ तयारु ई न आहे। तीअं असांखे ई जीअं हमेशह टारगेट कयो वेंदो आहे, साॻियो ई टारगेट कंदा। ही आहे तव्हांजे आॾो आहे रते देर वारो, कॾहिं सुजाॻ थींदो? सिंधवासियो तव्हां कॾहिं सुजाॻ थींदो? कॾहिं पंहिंजे सरकारी इदारे तव्हांजा इदारा आहिनि, तव्हांजे टैक्स जे पैसे मां ठहंदा आहिनि, उते उन्हनि खे पघारूं मिलंदियूं, कॾहिं तव्हां हुननि जी मालकी कंदो? हलो तव्हां मालकी नथा कयो, घटि में घटि उन्हनि जी त मालकी कयो जेके हिते निकिरनि था, उन्हनि खे थ्रेड्स वग़ैरह मिलनि था, हे तव्हां त बि नथा जाॻो। केतिरा साहब ई मारिया था वञनि हक़ सच लिखण ते, ॻाल्हाइण ते, पोइ बि तव्हां नथा जाॻो। सोग मल्हायो था 2 ॾींहं 3 ॾींहं, चयो शहीद फलाणो साहब पीउ जहिड़ो कोई नथो थी सघे, हिन जहिड़ो साहब। अरे मरण खां बाद जीअरे क़दुरु कयो, ॾिसो त तव्हांजी मालकी था कनि, हू जेके सरकारी इदारा तव्हां अवाम जे लाइ ठहियल आहिनि, उन्हनि जी मालकी था कनि, उनमें उहे शहीद था थी वञनि, उन्हनि जा बचिड़ा यतीम था थी वञनि, उन्हनि जी मालकी नथी थिए। ही ज़ुल्म आहे, सरासर ज़ुल्म आहे त करोड़े रुपयनि जी बजट वारो ही इरिगेशन डिपार्टमेंट जी ऑफिस केतिरी एराज़ी हूंदी। मां त हैरान थी वियो आहियां। थोरो हसन तव्हांखे ॾेखारे सघे अगरि, ही बंगला ठही आहे, ही बंगला ठही आहिनि जाॾो काॾो तव्हांखे हुन परी साइड नज़र ईंदा, माण्हू प्राइवेट घर ठाही वेठा आहिनि। मूंखे कोई एतिराज़ न आहे, जेकॾहिं कोई मुलाज़िम हुयो या आहे उहो कमु हिते कंदो हुयो, भई उनखे तव्हां अलाट कई, मां हिन बारे में कुझु न ॻाल्हाईंदुसि। प्राइवेट माण्हुनि खे माल ढग आहे, ऑफिस में कोई न हुजे, सुभाणे जो कमकार सां ईंदो त कंहिंखे दार ईंदो? तव्हांजे आॾो आहे, हर हक़ीक़त तव्हांजे आॾो रखां पियो, आयमि पंहिंजी हक़ीक़त रखियमि, पर अफ़सोस सां चवणो थो पए जीअं हमेशह जीअं असां ते एलिगेशन घणा लॻंदा आहिनि त हे साहब ई कूड़ थो ॻाल्हाए, फलाणो थो करे, कोई मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु न हुयो। बार बार दरवाज़ा खड़कायासीं, माण्हुनि खे ॿुधायोसीं त बाबा हीअ शइ असां कयूं था, अचो तव्हां असांखे रियलिटी ॿुधायो। हर को हक़ीक़त ॿुधाए पियो त इंतिहाई दर्जे जी हिते करप्शन थी आहे, हिते तबाही आंदी वई आहे, पर कोई मीडिया ते अचण लाइ तयारु न हुयो। सो सिंधवासियो, ही फ़ैसिलो तव्हांजे आॾो पियो रखां, वधीक ॾिसूं छा पियो थिए।